ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 16/4/2025। अॼु मेरा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पंहिंजी अवस्था ॾिसो। मुंहिंजी हिकु बाप सां ई दिलि लॻंदी आहे या कंहिं कर्म संबंधनि सां दिलि लॻल आहे। पंहिंजी अवस्था ॾिसो, मुंहिंजे हिकु बाप सां ई दिलि लॻंदी आहे या कंहिं कर्म संबंधनि सां दिलि लॻी आहे। प्रश्न: पंहिंजो कल्याण करण जे लाइ कंहिं ॿ ॻाल्हियुनि जो पोतामेल रोज़ु ॾिसणो खपे। उत्तर आहे योग ऐं चलन। योग ऐं चलन जो पोतामेल रोज़ु ॾिसो, चेक करो कोई डिससर्विस त न कई न। सदैव पंहिंजी दिलि सां पुछो, असां केतिरो बाप खे यादि कंदा आहियूं, पंहिंजो समय कंहिं प्रकार सफ़ल कंदा आहियूं। ॿियो, ॿियनि खे त न ॾिसंदा आहियूं न, कंहिंजे नाम रूप सां दिलि त न लॻल आहे। कहिड़ो पोतामेल ॾिसणो आहे? योग ऐं चलन जो। चेक करो कोई डिससर्विस त न कई। सदैव पंहिंजी दिलि खां पुछो, असां केतिरो बाप खे यादि कंदा आहियूं, पंहिंजो समय कंहिं प्रकार सफ़ल कंदा आहियूं। ॿियनि खे त न ॾिसंदा आहियूं, कंहिंजे नाम रूप सां दिलि त न लॻल आहे न। गीता मुखड़ो ॾिसी वटि प्राणी। ओम शांति। ये कंहिं चयो? बेहद जी बाप चयो आत्माउनि खे। ये कंहिं चयो? बेहद जी बाप चयो आत्माउनि खे। प्राणी माना आत्मा। चईंदा आहिनि न, आत्मा निकिरी वई यानी प्राण निकिरी। हाणे बाप सम्मुख वेही सम्झाइनि था, हे आत्मायूं यादि करो, सिर्फ़ु हिन जन्म खे न ॾिसणो आहे, परंतु सभिनि खां जॾहिं खां तव्हां तमो प्रधान ठहिया आहियो त सीढ़ी उतरदे पतित ठहिया आहियो न। हाणे बाप आत्माउनि खे वेही सम्झाइनि था, हे आत्मायूं यादि करो। कंहिंखे यादि करो? सिर्फ़ु हिन जन्म खे यादि न करो। बाबा चवनि था सिर्फ़ु हिन जन्म खे न यादि करो। जॾहिं खां तव्हां सीढ़ी उतरंदा आया आहियो तॾहिं खां यादि करो त ज़रूरु पाप कया आहिनि। हाणे सम्झ जी ॻाल्हि आहे, केतिरा जन्मांतर जा पाप सिर ते हूंदा, इहे कंहिंखे पतो न आहे। पंहिंजे खे ॾिसणो आहे असांजो योग केतिरो लॻंदो आहे। बाप सां गॾु जेतिरो योग सुठो लॻल हूंदो, ओतिरो विक्रम विनाश थींदा। बाबा चयो आहे मूंखे यादि करो त गारंटी तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। पंहिंजी दिलि अंदरि हर हिकु ॾिसे असांजो बाप सां केतिरो योग रहंदो आहे। जेतिरो असां योग लॻाईंदा आहियूं, पवित्र ठहींदा आहियूं, पाप कटंदा वेंदा आहिनि, योग वधंदो वेंदो। जेतिरो असां योग लॻायूं, पवित्र रहंदा वेंदासीं, ठहींदा वेंदासीं, पाप कटिजंदा वेंदा, ओतिरो पोइ जास्ती योग लॻी वेंदो बाबा सां। पवित्र न ठहींदव त योग बि न लॻंदव। ईअं बि कई आहिनि जो सॼे ॾींहं में 15 मिंट बि यादि में न रहंदा आहिनि। पाण खां पुछणो खपे, मुंहिंजी दिलि शिव बाबा सां आहे या देहधारियुनि सां आहे, कर्म संबंधी आदि सां आहे। माया तूफ़ान में त ॿारनि खे ई लाहींदी आहे न। ख़ुदि बि सम्झी सघंदा आहिनि मुंहिंजी अवस्था कहिड़ी आहे। शिव बाबा सां दिलि लॻंदी आहे या कोई देहधारियुनि सां, कर्म संबंधियुनि आदि सां। त सम्झणो खपे असांजे विक्रम ॾाढा आहिनि जो माया खॾे में विझी छॾंदी आहे। स्टूडेंट अंदरि में सम्झी सघंदा आहिनि असां पास थींदासीं या न, सुठी रीति पढ़ंदासीं या न, नंबरवार त हूंदा आहिनि न। आत्मा खे पंहिंजो कल्याण करिणो आहे। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि। अगरि तव्हां पुण्य आत्मा ठही ऊच पद पाइणु चाहींदा आहियो त हुन में पवित्रता फस्ट आहे, बि पवित्र, वञिणो बि पवित्र आहे।
पतित कॾहिं ऊच पद पाए न सघंदा आहिनि। सदैव पंहिंजी दिलि सां पुछणो खपे, असां केतिरो बाप खे यादि कंदा आहियूं, असां छा कंदा आहियूं। इहे त ज़रूरु आहे न। पिछाड़ी में वेठे हुए स्टूडेंट जी दिलि खाईंदी आहे, पुरुषारत कंदा आहिनि ऊच पद पाइण लाइ, परंतु चलन बि अहिड़ी खपे। बाप खे यादि करे पंहिंजे सिर जे पापनि जो बोझ उतारणो आहे। पापनि जो बोझ सवाइ यादि जे असां उतारे न सघंदा आहियूं। त केतिरो बाप सां गॾु योग हुजणो खपे। ऊच ते ऊच बाप अची करे चईंदा आहिनि, मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। टाइम नज़दीक ईंदो वेंदो आहे, शरीर ते भरोसो न आहे। अचानक ई कीअं एक्सीडेंट थी वेंदा आहिनि। अकाले मृत्यु जी त फुल सीज़न आहे न। त हर हिक खे पंहिंजी जांच करे पंहिंजो कल्याण करिणो आहे। सॼे ॾींहं जो पोता में ॾिसणो आहे योग ऐं चलन जो। असां सॼे ॾींहं में केतिरा पाप कया, मनसा वाचा में पहिरियों ईंदा आहिनि, पोइ कर्मणा में ईंदा आहिनि। हाणे ॿारनि खे राइटियस बुद्धि मिली आहे कि असांखे सुठो कमु करिणो आहे। कंहिंखे धोखो त न ॾींदा आहियूं न, फालतू कूड़ त न ॻाल्हाईंदा आहियूं। हाणे चेक करो ख़ुदि खे, डिससर्विस त न कंदा आहियूं न। कोई कंहिंजे नाम रूप में फंसदो आहे त यज्ञ पिता जी निंदा कराईंदो आहे। बाप चईंदा आहिनि कंहिंखे बि दुख न ॾियो, हिकु बाप खे यादि करो। इहा ॾाढी ज़बरदस्त फ़िक्रात मिलंदी आहे। अगरि असां यादि में न रही सघंदा त छा गति थींदी। हिन समय ग़फ़लत में रहंदा त पिछाड़ी में ॾाढो पछताइणो पवंदो। इहो बि सम्झंदा आहियो हल्को पद पाइण वारा आहिनि, उहे हल्को पद ई पाईंदा। जो हल्को पद पाइण वारा आहिनि उहे हल्को पद ई पाईंदा। बुद्धि सां सम्झी सघंदा आहियो असांखे छा करिणो आहे। सभिनि खे इहो ई मंत्र ॾियणो आहे कि बाप खे यादि करो। लक्ष्य त ॿारनि खे मिलियो आहे न। इन्हनि ॻाल्हियुनि खे दुनिया वारा न सम्झी सघंदा। पहिरीं मुख्य ॻाल्हि ई आहे बाप खे यादि करण जी। रचयिता ऐं रचना जी नॉलेज त मिली वई न। रोज़ कोई न कोई नई पॉइंट्स बि सम्झाइण लाइ ॾींदा आहिनि बाबा। जीअं विराट रूप जो चित्र आहे, ईअं हिन ते बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो कीअं वर्णन में ईंदा आहिनि। इहे बि सीढ़ी जे बाजू में रखण जो चित्र आहे विराट रूप। सॼे ॾींहुं बुद्धि में चिंतन रहे कि कीअं कंहिंखे सम्झायूं। सर्विस करण सां ई बाप जी यादि रहंदी। बाप जी यादि सां ई पोइ विक्रम बि विनाश थींदा वेंदा। पंहिंजो बि कल्याण करिणो आहे। बाबा सम्झायो आहे तव्हांजे ते 63 जन्मनि जो पाप आहे। तव्हां ते 63 जन्मनि जो पाप आहे। पाप कंदे कंदे सतो प्रधान खां तमो प्रधान थी आहियो। हाणे मुंहिंजो ठही करे पोइ कोई पाप कर्म न करिणो आहे। कूड़, शैतानी, घर फिटाइण, बुद्धि ॿुधाई ॻाल्हियुनि ते विश्वास करणु, इहे धूतीपनो ॾाढो नुक़सानकारक। त बाबा जो असांखे चवनि था कि हाणे मूंखे यादि करो ऐं जेका बि पाप रहियल आहिनि उन्हनि सां मुक्त थियो ऐं अटेंशन रखो कि हाणे कोई बि पाप न थिए। बाबा सां योग ई तोड़ाए छॾंदो आहे। केरु कूड़, शैतानी, घर फिटाइण, बुद्धि ॿुधाई ॻाल्हियुनि ते विश्वास करणु, गवर्नमेंट जा बि दूता हूंदा आहिनि। गवर्नमेंट जी ॻाल्हि कंहिं दुश्मन खे ॿुधाए ॾाढो नुक़सानु कंदा आहिनि त पोइ उन्हनि खे ॾाढी कड़ी सज़ा बि मिलंदी आहे। त ॿारनि जे मुख सां सदैव ज्ञान रत्न निकिरणु खपनि। उल्टो सुल्टो समाचार बि हिक ॿिए सां पुछणो न खपे। ज्ञान जी ॻाल्हियूं करणी खपनि। तव्हां कीअं बाप सां योग लॻाईंदा आहियो, कीअं कंहिंखे सम्झाईंदा आहियो। सॼो ॾींहुं इहे ई ख़्यालात हलंदा रहनि।
चित्र जे अॻियां वञी करे वेही रहणो खपे। तव्हांजी बुद्धि में बि नॉलेज आहे न। भक्ति मार्ग में त अनेक प्रकार जे चित्रनि खे पूजदा रहंदा आहिनि, है न। चित्रनि जे अॻियां वञी करे असांखे छा करिणो, पूजा न करणी आहे, वीचार सागर मंथन करिणो आहे। भक्ति मार्ग में अनेक प्रकार जे चित्रनि खे पूजदा रहंदा आहिनि। ध्यान त कुझु बि न आहिनि। ब्लाइंड फेथ, आइडियल वर्शिप, मूर्ति पूजा, इन्हनि ॻाल्हियुनि में भारत मशहूरु आहे। हाणे त इहे ॻाल्हियूं सम्झाइण में केतिरी महिनत कंदा आहियूं न हर हिक खे। प्रदर्शनी में केतिरा मनुष्य ईंदा आहिनि, भिन्न भिन्न प्रकार जा हूंदा आहिनि। कोई त सम्झंदा आहिनि इहे ॾिसण सम्झण योग्य आहे, ॾिसी वठंदा आहिनि, पोइ सेंटर ते कॾहिं न वेंदा आहिनि। कोई त सम्झंदा आहिनि इहे ॾिसणु सम्झण योग्य आहे, मतिलबु कोई ॿार ईअं सम्झंदा आहिनि जेका ईंदा आहिनि, ॾिसी वेंदा पोइ सेंटर ते न ईंदा। दिन प्रतिदिन दुनिया जी हालति बि ख़राबु थींदी वेंदियूं, झगड़ा ॾाढा आहिनि, विलायत में छा थिए थो न, ॻाल्हि न पुछो। केतिरा मनुष्य मरदा आहिनि, तमो प्रधान दुनिया आहे न। भल चईंदा आहिनि बॉम्ब्स न ठाहिणो खपे, परंतु उहे चईंदा आहिनि तव्हां वटि ढेर आहिनि त पोइ असां छो न ठाहियूं, ईअं चईंदा आहिनि। दुनिया वारा चईंदा आहिनि की भई तव्हां वटि हेॾा बॉम्ब्स आहिनि, अगरि कंहिंखे चओ बॉम्ब्स न ठाहिणा खपनि त चईंदा तव्हां वटि ॾाढो आहे। जीअं हाणे टेम्परेचर वधे थो, अगरि अमेरिका चए की हाणे बॉम्ब्स न ठाहियो त माण्हू चई सघंदा आहिनि न तव्हां वटि हेॾा आहिनि, असां छो न ठाहियूं। न त ग़ुलाम थी करे रहणो खपे। जो कुझु मत निकिरंदी आहे विनाश जे लाइ निकिरंदी आहे, विनाश त थियणो ई आहे। चईंदा आहिनि शंकर प्रेरक आहे, परंतु प्रेरणा, इन में प्रेरणा आदि जी त कोई ॻाल्हि ई न आहे। असां त ड्रामा ते बीठा आहियूं न, माया ॾाढी तेज़ आहे। असांजे ॿारनि खे बि विकारनि में किराए ॾींदी आहे। केतिरो सम्झाइबो आहे की देह सां गॾु प्रीत न रखो, केॾो सम्झाईंदा आहिनि बाबा देह सां प्रीत न रखो, ईअं न असां न थींदासीं। चेक करो डीपली वञी करे कि वञे थी या नथी वञे। नाम रूप में न फंसो, परंतु माया बि तमो प्रधान अहिड़ी आहे, देह में फसाए ॾींदी आहे। हिकदमि नाक सां पकड़े वठंदी आहे, पतो ई न पवंदो आहे। बाबा केतिरो सम्झाइनि। श्रीमत ते हलो, परंतु हलंदा ई न आहिनि। रावण जी मत झट बुद्धि में अची वेंदी आहे। रावण जेल सां छुड़ाईंदो न आहे, रावण जेल सां छोड़ंदो ई न आहे। रावण जी मत ते बुद्धि हिकदमि ख़राबु थी वेंदी आहे, बुद्धि में अची वेंदी आहे रावण जी मत। इहो केॾो सुठो आहे, ईअं आहे हूअं आहे न, इहे रावण जी मत आहे। असांखे परमात्मा राम छा चईंदा आहिनि, हर हिक खे आत्मिक रूप में ॾिसो। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, बाप खे यादि करो। बसि हाणे त असां वियासीं पंहिंजे घर, अधु कलाक जा रोग सां असां छुटंदा आहियूं। हुते त आहे ई निरोगी काया, हिते त केतिरा रोग आहिनि। इहे रौरव नरक आहे न। भल उहो माण्हू गरुड़ पुराण पढ़ंदा आहिनि, परंतु पढ़ण अथवा ॿुधण वारनि खे सम्झ कुझु न आहे। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि अॻियां भक्ति जो केतिरो नशो हुयो, भक्ति सां भॻवानु मिलंदो, इहो ॿुधी करे ख़ुशी थी भक्ति कंदा रहंदा हुआसीं। भक्ति कंदा रहंदा हुआ। पतित ठहींदा आहिनि तॾहिं त पुकारंदा आहिनि न, ही पतित पावन अचो। ॾिसो जेतिरो भक्ति कंदा वञनि था ओतिरो जास्ती पतित थींदा था वञनि, ओतिरो जास्ती था पुकारनि। त ॾिसो इंसान जी बुद्धि कीअं आहे न, केतिरो सुठो तालो लॻल आहे कि असां एतिरो बि न सम्झियासीं भक्ति में कि इन जे करण सां दुनिया में दुख वधे थो या घटे थो।
भक्ति कंदा आहिनि त सुठो आहे, पोइ भॻवान खे यादि छो कंदा आहियो? सम्झंदा आहिनि भॻवानु अची करे भक्ति जो फल ॾींदो। छा फल ॾींदो इहे कंहिंखे पतो न आहे। भई सम्झो, ॾिसो, भक्ति में माण्हू चए थो की हीअ मूर्ति भॻवानु आहे, इहे ग्रंथ शास्त्री भॻवान आहिनि, त उन्हनि खे भॻवान सम्झी करे जो करनि था करनि, पोइ भॻवान खे सॾु छो था करनि? पोइ चवनि था की अची करे असांखे फल ॾींदो, लेकिन छा फल ॾींदो इहो बि न पतो आहे। बाबा चवंदा आहिनि गीता पढ़ण वारनि खे बि सम्झाइणो खपे, उहे ई असांजे धर्म जा आहिनि। पहिरीं मुख्य ॻाल्हि इहा गीता में भॻवानु वाचे। हाणे गीता जो भॻवानु केरु? भॻवान जो त परिचय खपे न। तव्हांखे पतो पियो आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे? मनुष्य ज्ञान जी ॻाल्हियुनि सां केतिरो डरंदा आहिनि। भक्ति केतिरी सुठी लॻंदी आहे, छो जो ज्ञान जी ॻाल्हियुनि में आहे न सच्चाई पतो लॻंदी आहे न, ख़ुदि जी ग़लती पतो लॻंदी आहे। त जेका वॾा वॾा माण्हू आहिनि उन्हनि में त एॾो अहंकार रहंदो, उहो चवंदो असां त ग़लति आहियूं ई न, है न। त बाबा चवनि था की ॾिसो, पहिरीं मुख्य ॻाल्हि गीता में भॻवानु वाचे। हाणे गीता जो भॻवानु केरु? भॻवान जो परिचय त खपे न, भॻवान जो परिचय त खपे। तव्हांखे पतो पियो आत्मा छा आहे, परमात्मा छा आहे? मनुष्य त ज्ञान जी ॻाल्हियुनि सां केतिरो ड्रिजंदा आहिनि। भक्ति केतिरी सुठी लॻंदी आहे उन्हनि खे, ज्ञान सां 3 कोस दूरि भॼंदा आहिनि। अरे पावन ठाहिण त सुठो आहे न। हाणे पावन दुनिया जी स्थापना थिए थी, पतित दुनिया जो विनाश थियणो आहे, परंतु बिल्कुलु ॿुधंदा ई न आहिनि। बाप जो डायरेक्शन आहे हियर नो इविल, सी नो इविल, टॉक नो इविल, थिंक नो इविल। माया पोइ चवंदी आहे हियर नो बाबा जी ॻाल्हि, ईअं चवंदी आहे। माया जो डायरेक्शन आहे शिव बाबा जो ज्ञान न ॿुधो। माया जो डायरेक्शन अहिड़ो जोर सां माया चमाट मारंदी आहे जो बुद्धि में ठहरंदो ई न आहे ज्ञान। बाप खे यादि ई न करे सघंदा आहिनि। मित्र संबंधी देहधारी यादि अची वेंदा आहिनि, बाबा जी आज्ञा न मञंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मामेकम यादि करो, पोइ नाफ़रमान बरदार ठही वेंदा आहिनि। असांखे फलाणे जी यादि ईंदी आहे, यादि ईंदव त किरी पवंदव। हिन ॻाल्हियुनि सां त नफ़रत अचणी खपे। इहा बिल्कुलु ई छीछी दुनिया आहे। असांजे लाइ त नयो स्वर्ग स्थापना थिए थो। तव्हां ॿारनि खे बाप जो सृष्टि चक्र जो परिचय मिलियो त हुन पढ़ाई में ई लॻणो खपे न, है न। बाप चवंदा आहिनि पंहिंजे अंदरि ॾिसो। नारद जो बि मिसाल आहे न, त बाप बि चवंदा आहिनि पंहिंजे खे ॾिसो। असां बाप खे यादि कंदा आहियूं, यादि सां पाप भस्म थींदा आहिनि असांजा। कोई बि हालति में यादि शिव बाबा खे करिणो आहे, कोई सां लव न रखणो, है न। चाहे कोई असांजे दीदी दादी, जॾहिं बाबा चवनि था ब्रह्मा बाबा खे यादि न करो, त दीदी दादी त केॾो परे जी ॻाल्हि आहे, है न। ठीकु आहे, हा, असांखे उन्हनि पालना ॾिनी, असांजी ध्यानु रखो, लेकिन असांखे सदा यादि रखिणो खपे शिव बाबा जी इन्हनि खे पालना ॾिनी आहे। शिव बाबा उहो असांखे ॾियनि था। अंत में बाबा चवनि था कोई बि हालति में यादि शिव बाबा खे ई करिणो आहे, कोई सां लव न रखिणो आहे। अंत में शिव बाबा जी यादि हुजे तॾहिं प्राण तन सां निकिरनि। शिव बाबा जी यादि हुजे, सुदर्शन चक्र जो ज्ञान बुद्धि में अचे। सुदर्शन चक्रधारी केरु आहे इहे बि कंहिंखे पतो थोरी आहे। ब्राह्मणनि खे बि इहा नॉलेज कंहिं ॾिनी? ब्राह्मणनि खे सुदर्शन चक्र धारी कंहिं ठातो? परमात्मा, परम पिता परमात्मा बिंदी आहे, त छा उहो बि सुदर्शन चक्रधारी आहे? हा, पहिरियों त उहो सुदर्शन चक्रधारी आहे, न त असां ब्राह्मणनि खे केरु ठाहे? सॼी रचना जे आदि मध्य अंत जो नॉलेज उन्हनि में आहे। तव्हांजी आत्मा बि ठहींदी आहे, उहो बि आत्मा
तव्हांजी आत्मा बि सुदर्शन चक्रधारी ठहींदी आहे, उहो बि आत्मा आहे। भक्ति मार्ग में विष्णु खे चक्रधारी ठाहे छॾियो अथनि, चक्कर ॾेई छॾियो अथनि। असां चईंदा आहियूं परमात्मा त्रिकालदर्शी त्रिमूर्ति त्रिनेत्री आहे, त्रिकालदर्शी आहे, त्रिमूर्ति आहे, स्थापना विनाश पालना कराइण वारा, ऐं त्रिनेत्री आहिनि, मतिलबु उन्हनि वटि टे नेत्र आहिनि। उहा असांखे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। उहो बि ज़रूरु मनुष्य तन में अची करे ॿुधाईंदा न। रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ज़रूरु रचता ई ॿुधाईंदा। रचता खे ई कंहिंखे रचता जो ई कंहिंखे पतो न त रचना जो ज्ञान किथां मिलंदो। हाणे त सम्झायो शिव बाबा ई सुदर्शन चक्रधारी आहे, ज्ञान जो सागर आहिनि। उहे ॼाणंदा आहिनि असां कीअं 84 जे चकर में ईंदा आहियूं, ख़ुदि त पुनर्जन्म वठंदा न आहिनि न। उन्हनि खे नॉलेज आहे न जो असांखे ॿुधाए, उन्हनि खे नॉलेज आहे न, मतिलबु उन्हनि खे नॉलेज आहे बाबा खे। बाबा सुदर्शन चक्रधारी ज्ञान जे सागर, उहो ॼाणंदा आहिनि असां कीअं 84 जे चकर में ईंदा आहियूं। असांजो ईंदा आहियूं असांखे पतो न आहे, उन्हनि खे पतो आहे। ख़ुदि उहो पुनर्जन्म न वठंदा आहिनि, उन्हनि खे नॉलेज आहे त असांखे ॿुधाईंदा आहिनि। पहिरियों त शिव बाबा सुदर्शन चक्रधारी ठहियो। शिव बाबा ई असांखे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि, पावन ठाहींदा आहिनि। शिव जी पतित पावन त उहो आहे न, रचता बि उहो आहे। बाप ॿारनि जे जीवन खे ॼाणंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि, करण करावन हार आहिनि। तव्हां बि सिखो सिखलायो कीअं असां त्रिकालदर्शी ख़ुदि बि ठहूं, ॿियनि खे बि सेखारियूं। सुदर्शन चक्रधारी ख़ुदि बि ठहूं, ॿियनि खे बि सेखारियूं। बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ चईंदा आहिनि की हाणे ॿियनि खे पढ़ायो। त शिव बाबा ई तव्हांखे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि मूंखे सृष्टि चक्र जो नॉलेज आहे, तॾहिं त ॿुधाईंदो आहे न त 84 जन्म कीअं वठंदा आहियूं। इहे 84 जन्मनि जी कहानी बुद्धि में रहणी खपे। हीअ बुद्धि में रहे त बि चक्रधारी राजा ठही वेंदा। 84 जे जन्मनि जी कहानी बुद्धि में रहे त बि चक्रवर्ती महाराजा महारानी ठही वेंदा। इहे ज्ञान आहे न। बाक़ी योग सां ई पाप कटंदा आहिनि। सॼो ॾींहुं जो पोता मेल कढो, यादि ई न कंदव त पोता मेल बि छा कढंदव, सॼे ॾींहं में छा कयो, इहे त यादि रहंदो आहे न। ईअं बि मनुष्य आहिनि पंहिंजो पोता मेल कढंदा आहिनि। केतिरा शास्त्र पढ़िया, केतिरा पुण्य कया। बाबा चवनि था यादि ई न कंदा त पोता मेल छा कंदा, सॼो ॾींहं में छा कयो, इहे त यादि रहंदो आहे न। अहिड़ा दुनिया में अज्ञानी मनुष्य बि आहिनि जो पंहिंजा पोता मेल कढंदा आहिनि। केतिरा शास्त्र पढ़िया, केतिरा पुण्य कया। तव्हां चईंदा केतिरो समय असां परमात्मा खे यादि करे कर्म कयो। हिन में असांखे इहो बि ऐड करिणो खपे। बाबा त चवनि था केतिरो समय यादि कयो, परंतु कई बार ॿार चईंदा आहिनि न की बाबा चए त यादि कयो त योग में वेही रहंदा आहिनि। लेकिन असांखे केतिरो समय असां यादि कयो, कर्म कयो, केतिरी ख़ुशी सां में अची करे बाप जो परिचय ॿियनि खे ॿुधायो। बाप द्वारा जो पॉइंट्स मिलिया उन्हनि खे घड़ी घड़ी मंथन करो। जो ज्ञान मिलियो उनखे बुद्धि में यादि रखो। रोज़ मुरली पढ़ो, रोज़ मुरली पढ़णी आहे असांखे। उहो बि सुठो, ॾाढो सुठो आहे। मुरली में जो पॉइंट्स आहे उन्हनि खे घड़ी घड़ी मंथन करणो खपे। हिते रहण वारनि सां त ॿाहिरि विलायत में रहण वारा जास्ती यादि कंदा आहिनि। केतिरी बांदेलियूं आहिनि, बाबा खे कॾहिं ॾिठो बि न आहे, यादि केतिरो कंदियूं आहिनि न। नशो चढ़ियल रहंदो आहे उन्हनि खे। जेके बांदेलियूं आहिनि उन्हनि बाबा खे कॾहिं ॾिठो बि न आहे, यादि ॾाढो कंदियूं आहिनि।
नशो चढ़ियल रहंदो आहे हुननि खे। घर वेठे साक्षात्कार थींदो आहे या अनायास ॿुधंदे ॿुधंदे निश्चय थी वेंदो आहे। त भले ई वो बाबा जे घर, बाबा जी मधुबन में सेंटर्स में न वञनि, लेकिन बाबा चवनि था एतिरा अहिड़ी आत्मायूं आहिनि जो पंहिंजे घर गृहस्थी में रहंदे हुए किथे न किथे उन्हनि खे बाबा जो परिचय मिलियो आहे, जो घर वेठे निश्चय करे वेठियूं आहिनि ऐं बाबा खे यादि कंदा आहिनि, बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे पंहिंजो वरसो वठनि थियूं। त बाप चईंदा आहिनि अंदरि में पंहिंजी जांच कंदा रहो कि असां केतिरो उच्च पद पाईंदा आहियूं, असांजी चलन कहिड़ी आहे। कोई खान पान जी लालच त न आहे, न कोई आदत न रखणी खपे। मूल ॻाल्हि आहे अव्यभिचारी यादि में रहणु। मूल ॻाल्हि आहे हिक जी यादि में रहणो आहे। दिलि सां पुछो असां कंहिंखे यादि कंदा आहियूं। छा चेक करिणो आहे? पंहिंजी चलन चेक करो, पंहिंजी खान पान चेक करो, पंहिंजी आदतियूं चेक करो। अव्यभिचारी यादि रही कंहिंखे यादि कंदा आहियूं असां, केतिरो समय ॿियनि खे यादि कंदा आहियूं। नॉलेज बि धारण करणी आहे, पाप बि कटणा आहिनि। कोई जा अहिड़ा पाप कयल आहिनि जो ॻाल्हि न पुछो। भॻवानु चईंदा आहिनि ये करो, परंतु चई ॾींदा आहिनि परवश। भॻवानु चईंदा आहिनि ये करो, परंतु कंदा न आहिनि। त जीअं परवश अर्थात माया जे वश आहिनि। अच्छा, माया जे वश ई रहो। तव्हांखे या त श्रीमत ते हलणो आहे या पंहिंजी मत ते हलणो आहे न। छो जो ॾिसो बाबा जी मत भले ई तव्हांखे लॻे ॾाढी मुश्किल आहे, असां करे न सघंदासीं। बाबा थोड़ी चईंदा आहिनि असां करो, बाबा त चईंदा आहिनि तव्हां संकल्प करो कि बसि हा मूंखे करिणो आहे। त बाबा तव्हांजी 1000 बार मदद करण लाइ तयारु आहिनि। बाबा चईंदा आहिनि ॾिसणो आहे कि हिन हालत में असां केसि ताईं पास थींदासीं, छा पद पाईंदासीं। 21 जन्मनि जो घाटो पइजी वेंदो। जॾहिं कर्मातीत अवस्था थी वेंदी पोइ देह अभिमान जो नाम बि न रहंदो। इन करे चइबो आहे देही अभिमानी ठहो। इन करे चइबो आहे देही अभिमानी ठहो। अच्छा, मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई बि कर्तव्य अहिड़ो न करिणो आहे जंहिंसां यज्ञ पिता जी निंदा थिए। बाप द्वारा जो राइटियस बुद्धि मिली आहे, उन बुद्धि सां सुठा कर्म करणा है न। बाबा द्वारा जो राइटियस बुद्धि मिली आहे मतिलबु जो राइटियस सम्झ मिली आहे। असां जॾहिं कंहिं चीज़ खे ॾिसंदा आहियूं, कुझु ॿुधंदा आहियूं, कुझु कमु कंदा आहियूं, त उन समय यादि करो कि बाबा जी श्रीमत छा आहे। त जो राइटियस बुद्धि मिली आहे हुन अनुसार ई असांखे कर्म करणा आहिनि सुठा, कंहिंखे बि दुख न ॾियणो। इन करे देही अभिमानी स्थिति में स्थित हूंदासीं न त यथार्थ असां चीज़ुनि खे ॾिसी करे सम्झी करे हलंदासीं, परखे सघंदासीं, यथार्थ निर्णय करे सघंदासीं, त हुन रीति कमु कंदासीं, है न। हिक ॿ सां उल्टो सुल्टो समाचार न पुछणो। बाबा चवनि था हिक ॿ सां उल्टो सुल्टो समाचार न ॿुधणो। आपस में ज्ञान जी ही ॻाल्हियूं करणियूं आहिनि। कूड़ शैतानी घर फिटाइण वारी ॻाल्हियूं इहे सभु छॾे मुख सां सदैव रतन ई कढणु खपनि, है न। हिक ॿ सां उल्टा सुल्टा समाचार बि न पुछो। आपस में ज्ञान जी ही ॻाल्हियूं कंदा हलो।
कूड़ ॻाल्हाइणु, शैतानी करणु, घर फिटाइण वारी ॻाल्हियूं, इहे सभु छॾे मुख सां सदैव ज्ञान रतन ई कढंदा हलो। ईवल ॻाल्हियूं न ॿुधो, न ॿुधाइणियूं आहिनि, न ख़ुदि बि ॿुधणियूं आहिनि, न ॿियनि खे बि ॿुधाइणियूं आहिनि। इन्हनि सां त हिकदमि नफ़रत अचणी खपे न। सिर्फ़ु बाबा बाबा जीअं चई, बाबा जीअं चई, बाबा जीअं चई, सभिनि जो ई भलो थिए। वरदाना पंज विकार रूपी दुश्मन खे परिवर्तित करे सहज योगी ठाहिण वारा माया जी जगत जेठा। विजयी दुश्मन जो रूप परिवर्तन ज़रूरु कंदो आहे, त तव्हां विकार रूपी दुश्मन खे परिवर्तित करे सहयोगी स्वरूप ठाहियो, जंहिंसां उहे सदा तव्हांखे सलाम कंदा रहो। जेको काम विकार आहे, काम विकार खे शुभ कामना जे रूप में परिवर्तन करो। मतिलबु एतिरो सर्व जे लाइ शुभकामना करो कि काम विकार परिवर्तित थी वञे। क्रोध खे रूहानी खुमारी में परिवर्तन करो। क्रोध खे पंहिंजी आत्मा, मां आत्मा आहियां, कंहिंजी संतान आहियां, छा आहियां, इन्हनि जो मनन चिंतन कंदासीं त सदा रूहानी खुमारी में रहंदासीं, त असांखे कॾहिं क्रोध ईंदो ई न, है न। त काम खे शुभकामना करो, रूहानी खुमारी में रहो, त काम विकार ऐं क्रोध परिवर्तन थी वेंदो। लोभ खे अनासक्त वृत्ति में परिवर्तन करो। अनासक्त वृत्ति मतिलबु कोई आसक्ति न आहे, सदा अनासक्त वृत्ति, कोई इच्छा न, त लोभ परिवर्तन थी वेंदो। मोह खे स्नेह जे रूप में परिवर्तन करो। आत्मिक स्नेह रखणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन मोहवश असां कुझु करे ई न सघूं न। देह अभिमान खे स्वमान जे रूप में परिवर्तन करो। अभिमान खे पंहिंजे आत्मिक स्वमान में परिवर्तन करो, त माया जी जगत जी ठही वेंदो। शुभ भावना, रूहानी कुमारी, अनासक्त वृत्ति, आत्मिक स्नेह, सदा स्वमान में रहण सां ही सभु विकार परिवर्तित थी वेंदा। स्लोगन आहे, ऐं त माया जी जगत जी ठही वेंदो। स्लोगन आहे, रियल गोल्ड में मुंहिंजोपन जे अलाए आहे, जो वैल्यू जो कम करे ॾींदी आहे। रियल गोल्ड में मुंहिंजोपन जो अलाए अगरि हूंदो त उहो वैल्यू खे कम करे ॾींदो। इन करे हाणे खां मुंहिंजोपन समाप्त, मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा आहे, बसि बाक़ी ॿियो कुझु बि मुंहिंजो न आहे, है न। त रियल गोल्ड में मुंहिंजोपन जी अलॉय आहे, जो वैल्यू खे कम करे ॾींदो आहे, इन करे मुंहिंजोपन समाप्त। अव्यक्त इशारो, कंबाइंड रूप जी स्मृति से सदा विजयी ठहो। कॾहिं कोई कार्य में या सेवा में जॾहिं अकेलो अनुभव कंदा आहियो तॾहिं थकी वेंदा आहियो, है न। कॾहिं के कार्य में या सेवा में अगरि असां अकेलो सोचंदासीं भई मूंखे ई करिणो आहे, मां ई, त इन करे जॾहिं बि कुझु करो न, चओ बाबा चलो हाणे ईअं करूं, बाबा ईअं करूं, बाबा हाणे छा करूं, त ईअं लॻंदो न बाबा असां गॾु आहिनि, त असांखे कॾहिं अकेलो लॻंदो ई न। पोइ 2 भुजा वारनि खे साथी ठाहे वठंदा आहियूं, 1000 भुजा वारनि खे भुलिजी वेंदा आहियूं। जॾहिं असां कमु कंदा आहियूं त असां बाबा खे भुलिजी करे ख़ुदि खे अकेला सम्झंदासीं त थकी वेंदासीं। पोइ ॿियनि 2 भुजा वारनि खे पंहिंजो साथी ठाहे वठंदाऊं, 1000 भुजा वारे खे भुलिजी वेंदो। जॾहिं 1000 भुजा वारो पंहिंजो परमधाम छॾे करे तव्हांजो साथ ॾियण लाइ आया आहिनि, त उनखे पंहिंजे साथ कंबाइन छो न रखंदा आहियो,
रखिणो खपे न। सदा बुद्धि में कंबाइंड रहो त सहयोग मिलंदो रहे। बुद्धि द्वारा कंबाइंड रहणो आहे। बाबा खे त पंहिंजो शरीर आहे न, असांखे त पंहिंजी बुद्धि में अर्थात बुद्धि में सदा बाबा जी सम्झ रहे, बाबा जी श्रेष्ठ मत रहे। बाबा ईअं चए अथई, बाबा ईअं चए अथई। जीअं यादि ईंदो न उअं ई बाबा बि यादि अची वेंदो, मदद बि मिली वेंदी ऐं असां उहो कमु करे वठंदासीं। बसि यादि रहे कि बाबा हीअं चयो अथई, ईअं करिणो आहे, त बाबा बि असांजी मदद करण लाइ, हज़ार भुजायूं वारो बाप असांजी मदद करण लाइ सदा हाज़िर थी वेंदा आहिनि। त कंबाइंड थी वियासीं न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। त बाबा असांखे चयईं कि चेक करो केतिरा पाप रहियल आहिनि, केतिरो पापनि खे भस्म करिणो आहे, कयो आहे, केतिरो स्वयं खे परिवर्तन कयो आहे। सॼो ॾींहुं जांच कंदे हुए स्वयं खे हाणे कंप्लीट सतो प्रधान ठाहिणो आहे। छो जी समय ॾिसो ई था, कॾहिं कंहिंजो बि नंबर अची थो वञे शरीर छॾण जो, है न। पोइ उन खां पोइ असांखे पश्चाताप न थिए, इहे सदा ध्यानु रहे। ॿियो बाबा चई विकारनि खे परिवर्तन करो करे सहयोगी ठाहियो, है न। ॿियो बाबा चई रियल गोल्ड में मुंहिंजोपन जो अलॉय न हुजिणो खपे। मुंहिंजोपन समाप्त। सदा हज़ार भुजायूं वारे बाबा खे पाण सां गॾु रखो त सहजी मदद मिलंदी रहंदी। कॾहिं अकेलो न अनुभव थींदो, कॾहिं थकंदव न। सदा ई जीवन में उड़ंदा ऐं उड़ाईंदा रहंदा। अच्छा, ओम शांति।